भेरो बसां ॻोठ काइमदीन कलोड़ में हिकु हारीअ जे घर में जनम वठंदड़ ॿिन्हिनि हथनि ॿिन्हिनि जंगुनि खां माज़ूर 1.5 फुट कद 11 वरनि जो बाहिमत बासलाहियत समीउल्लाह आबासी 5वीं क्लास जो शागिर्द ॼमण खां ई जिस्मानी तौर माज़ूर त आहे पर संदसि इरादो केटूअ जे चोटीअ खां वधीक मज़बूत ऐं बुलंद आहे। तालीम हासिल करे ऑफिसर थियण जो ख्वाब दिलि में रखंदड़ 5वीं क्लास जो शागिर्द पंहिंजे हथनि सां लिखंदो बि पाण आहे ऐं हू ॿारनि सां गॾु रांदि बि खेॾंदो आहे ऐं घर खां स्कूल ताईं पाण पंधु करे अचे वञे थो। हितां जे उस्तादनि जो चवणो हो त समीला अब्बासी लिखण पढ़ण में ॿियनि शागिर्दनि खां होशियारु पिणु आहे। तक़रीबन पहिरीं पोज़ीशन माणींदड़ ही शागिर्द आहे। ज़रूरत ॻाल्हि इन जी आहे त हुकूमत खे घुर्जे त अहिड़े शागिर्द जी माली मदद सां गॾु तालीम करण जो ख़ासि वज़ीफ़ो मुक़ररु करे त जीअं समीउल्लाह आबासी पंहिंजे ख्वाबनि जा साबियान माणे सघे।